तबे तरफ धरती ते हमला है। वसीला खपाया पिया वजन, जज़ीरा खपाया पिया वजन, बेट खपाया पिया वजन, नौकरियूं खपायूं पियूं वजन। मां त हैरान आहियां अब्दुल कयूम, हैरान आहियां मां। क़यामत जे निशाननि मां का हिकिड़ी निशानी आहे, क़यामत जे निशाननि मां हिकु निशानी आहे। ॿुधायांव कहिड़ी? क़यामत जे निशाननि मां हिकु निशानी आहे, ॿुधायांव कहिड़ी? पीपल्स पार्टी वारा करप्शन के खिलाफ मुज़ाहिरा था कनि। पीपल्स पार्टी वारा करप्शन के खिलाफ मुज़ाहिरा था कनि। अल्लाह जो कसम, क़यामत जी निशानी ना आहे त ॿियो छा आहे? ट्रैक्टर ट्राली कढी निकता आहिनि त हारिन खे हक़ ॾियो, हारिन खे हक़ ॾियो, हारिन खे हक़ ॾियो। हे त ईअं थियणु घुरिजे, इश्तिहार हे हले टीवीअ ते त पाणी चोर भाण चोर वारनि जे ख़िलाफ़ एहतिजाज था कनि। पाणी चोर भाण चोर वारनि जे ख़िलाफ़ एहतिजाज। पाण पाणी चोर है, निकता आहिनि भाण चोरनि जे ख़िलाफ़। चीज़ें हारिन खे भाण नथो मिले, भाण ते छिता छो थिया आहिनि ख़बर अथव? ॿुधायांव 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 हे ट्रैक्टर ट्राली यादि छो आई अथनि? ॿुधायांव, हिन हिकिड़े साल में हे जेको बारदाणो ॾींदा आहिनि हारिन खे जेको बारदाणो ॾींदा आहिनि, मोबाइलियूं भरजनि थियूं। जेकॾहिं कंहिं पीपले में ज़रूरत आहे त मां सां मुनाज़रो करे, मां करण जे लाइ तयारु आहियां। मां वटि सबूत आहे। खुशी थी मूंखे, घटि में घटि सियासी बणजण शुरू थी विया आहिनि मुंहिंजा कारकुन। मां रोज़ दुआऊं इहो थो घुरां, मुला हिननि मुलनि खे सियासी कर, अलाह करे तव्हां मुला सियासी थियो। खुशी थी मूंखे। ॿुधायांव असुल ट्रैक्टर ट्राली यादि छो आई अथनि? ॿुधायांव मसइलो छा आहे? हे बारदाणो ॾींदा आहिनि, बारदाणो ॾींदा आहिनि न, बारदाणो। बारदाणे में मिनिस्टर साहब ऐं चीफ मिनिस्टर साहब जो 20 सैकड़ो आहे। घणो घणो? 20 सैकड़ो सिर्फ़ मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर जो, बाक़ी सैकड़ा अलॻि आहिनि। बारदाणो हिन साल जेको सिंध में ॾिनो अथऊं, ॿुधो, मोबाइलियूं भरजनि थियूं। नवाब शाह ज़िले में बि थो ॻाल्हायां, हिन साल बारदाणे मां जेको हारिन खां 20% कमीशन जे नालनि ते पैसा वरिता अथऊं, उहे 7 अरब 20 करोड़ रुपया रुगो बारदाणे में करप्शन कई अथऊं। 7 अरब 20 करोड़ रुपया रुगो हिकिड़े बारदाणे जे मद में। ॿियूं करप्शनूं अलॻि आहिनि। हाणे इहो धंधो भाण न ईंदो त अनु काॾो ईंदो, अनु न ईंदो त कमीशन काॾो ईंदी। भाण अचे त ज़मीन में फ़सुलु अचे, फ़सुलु अचे त बारदाणो विढ़ायूं, बारदाणो विढ़ायूं त वरी 7 अरब रुपया कमायूं। लेकिन ड्रामो हिन जे करे आहे जो इलेक्शन मथो आहे। हे अजरक जा मास्क पाए वरी तव्हां वटि ईंदा, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। मर अड़ेस चंडऊ सिंध तव्हां खपाई आहे, सिंध जा जज़ीरा तव्हां खपाया आहिनि, सिंध जा बेट तव्हां खपाया आहिनि। ग़रीबनि जे अझे लटे अटे ते लत तव्हां ई आहे। तव्हां कहिड़े मुंहं सां था चओ त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं? रुगो रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में हे कैमराऊं भरजनि थियूं। हिन 1 साल में रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में सिंध हुकूमत 2000 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां कढाया आहिनि। 2000 अरब रुपया रुगो रोडनि रस्तनि नालनि ऐं नालियुनि जे मद में 2000 अरब रुपया। मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं? तव्हां असांखे चूतियो सम्झो आहे, पागल सम्झो आहे, बेवकूफ़ सम्झो आहे, या सिंध जे माण्हुनि खे पागल सम्झो आहे? तव्हांजो वक़्तु पूरो थी चुको आहे। हाणे कंहिंखे कंहिंजे बि जज़्बाती ऐं ठलनि नारनि में न ईंदासीं। इनशा अल्लाह त कयो था, पर ॿिन्ही हथनि सां तव्हांखे मां सलाम थो कयां। भींग त तव्हां कई आहे, भींग त तव्हां सिंध जे माण्हुनि कई आहे। मुल्लो आहे, माण्हू ॾाढो भलो आहे, मुल्लो आहे। मुल्लो आहियां तोखे हिन जे करे नथो वणां जो ॾाढ़ी ऐं पटको आहे, बसि न आहियां मुल्लो। मुल्लो आहियां पर धरतीअ जो गद्दार न आहियां। मुल्लो आहियां पर सिंधियुनि जो कातिल न आहियां। मुल्लो आहियां पर धरतीअ जो हक़
पवाइण वारो न आहियां, मुल्लो आहियां थर खां वठी कश्मीर ताईं, कराची खां वठी घोटकी ताईं धरती जा वसीला खपाइण वारो न आहियां। तव्हां ट्रैक्टर ट्रॉली मार्च करे माण्हुनि खे बेवकूफ़ नथा बणाए सघो। तव्हां अजरक जा मास्क पाए क़ौम खे बेवकूफ़ नथा बणाए सघो। मर्ज़ी तव्हांजी आहे, पेरनि ते कुहाड़ा हणो या इनक़िलाब आणियो। फ़ैसिलो सिंध खे करणो, फ़ैसिलो सिंध जे आवाम खे करणो आहे, फ़ैसिलो सिंध जे माण्हुनि खे। पटके ते हमला, ग़रीबनि जे अझे लटे अटे ते हमला, क़ुरान खे ॻोल्हियो, नियाणियुनि खे ॻोल्हियो, नौजवाननि खे ॻोल्हियो। बारदाणे जे मद में 7 अरब करप्शन, रोडनि रस्तनि नालनि नालियुनि जे मद में 2000 अरब करप्शन। लारकाणे जो हाल इहो आहे जो पोयनि 2.5 महीननि खां शहर लारकाणो, जेको भुट्टे साहब जो शहर, जेको बेनज़ीर साहिबा जो शहर, जेको मुंहिंजो शहर, जेको मीर मुर्तज़ा जो शहर, बस बाबा मां ॾिठुमि, ज़रूरत न आहे मूंखे। 2.5 महीननि खां साईं मां शहर जे यूसीअ में सफ़ाई पंहिंजे ज़ाती ख़र्च मां कराए रहियो। 2.5 महीननि खां लारकाणे शहर जी यूनियन काउंसिल 11 जे गटरनि खां वठी करे घिटिन ताईं जी सफ़ाई मां पंहिंजे खीसे मां भंगी रखिया आहिनि। 2.5 महीननि खां सफ़ाई कराए रहियो आहे। बिलावल पंहिंजे हल्के जितां MNA मुंतख़ब थियो आहे, उतां जे माण्हुनि खे हक़ ॾियण जे लाइ तयारु न आहे। कश्मीर ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे माण्हुनि खे कहिड़ा हक़ ॾियारींदो? कंहिंखे था बेवकूफ़ बणाइनि? अॼु वचन कयो, अॼु वाइदो कयो त इंशा अल्लाह दीन ऐं इस्लाम जी चौकिदार कंदा।